जैदी हुंदी मौज मस्ती उन्नैया बाहे के भी हटाए कहस्ती जहन्नम के जैदी हुंदी मौज मस्ती उन्नैया बाहे के भी हटाए कहस्ती करे पार कश्ती आनी दो अमन में मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में जिए गुल गुलाबी आसोनो गुलन में सुभान अल्लाह सुभान अशर वेल हुदा सवेरा जराना तनी में मुहम्मद परेखा सुनाना उदस छोट कारे तू झंडो हथन में मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में जिए गुल गुलाबी असोनो गुलन में अल्लाह ताला जी ज़ात खान वाहिद अल्लाह ताला मुझो चमन कबूल फरमाए अल्लाह ताला तवां जो ॿुधण क़बूल फरमाए तवां असांजी हाज़िरी अल्लाह ताला क़बूल फरमाए ऐं जंहिं मरहूम जे ईसाले सवाब जे लाइ इबारे जी महफ़िल थी अल्लाह ताला इन खे शर्फ़ क़बूलियत अता फरमाए सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रिवायत आहे जेको माण्हू 11 भेरा कुल शरीफ़ पढ़े ऐं जेतिरनि खे बि ईसाले सवाब करे 11 भेरा कुल शरीफ़ पढ़ी ऐं जेतिरनि खे ईसाले सवाब कई के कब्रिस्तान में आयो कब्रिस्तान में के हज़ारे माण्हू दफ़न थियल जेतिरनि खे बि उन ईसाले सवाब कयो तो उन्हनि जी त बख़्शिश थींदी पर उहे जेतिरा दफ़न थियल हूंदा एतिरियूं नेकियूं अल्लाह ताला वरी उन खे अता फरमाईंदो जेको दुआ घुरंदो ऐं तव्हां 11 भेरा कुल शरीफ़ पढ़ो 11 भेरा दुरूद शरीफ़ पढ़ो तव्हां सां दुआ घुरऊं था उन पंहिंजो मोहतरम जनाब मुमताज़ अली जे साहबज़ादे जे लाइ बि ऐं तमामु मुस्लमाननि जे लाइ बि ज़ाहिर असां दुआ घुरंदा आहियूं त तमामु अहले इस्लाम जे लाइ घुरंदा आहियूं हाणे लखे अरबे खरबे मुस्लमान जेके दुनिया तां विया या ईंदा सभिनी जे रूह खे ईसाले सवाब कयूं था ऐं कंदा आहियूं इंशाअल्लाह एतिरियूं क्यों अल्लाह वरी उन के अता फरमाईंदो जेको माण्हू ये कुल शरीफ़ पढ़े तो दुआ घुरे तो 11 भेरा दुरूद शरीफ़ 11 भेरा कुल अल्लाह शरीफ़ पढ़ो तो दुआ घुरो।